अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी होम डेकोर जो हिकिड़ो आइडिया। आज मैं आपके साथ होम डेकोर का, घर को सजाने का एक आइडिया शेयर कर रही हूँ। ये मैं बनाना नहीं सिखा रही, मैं चीज़ें जो हैं बना चुकी हूँ, लेकिन सारे मटेरियल और जो बनाने का तरीका है वो मैं आपके साथ शेयर करूँगी। तो मां ठाहे तो चुकी आहियां, पर पोइ बि मां चाहियां थी त तव्हांखे मां ॾेखारियां त कीअं मां पाण वटि मौजूदु कुझु सिंपल शयुनि मां हिकिड़ी ख़ूबसूरत डेकोरेशन ठाहे वरिती आहे। ऐं हीअ घर जी डेकोरेशन जेका आहे उहा मां किचन जे लाइ ठाही आहे, त तव्हां हिनखे चई सघो था किचन डेकोरेशन। ठीकु आहे, सो मां तव्हां सां इहो शेयर कयां थी। सभिनी खां पहिरियों त हीअ मूं वटि ब्लैक कलर जी ट्रे हुई, उन में मूं ही ब्लैक एंड वाइट पेपर ग्लू सां चिंबड़ायो आहे। ही ग्लू, वाइट ग्लू, इहो ख़्यालु कजो त हमेशह ग्लू जेका आहे हीअ ओरिजिनल वठो, नकली न हुजे। त हिन में मां जेको आहे न जे हेठां बि ग्लू हणी चिंबड़ायो आहे, वरी हिन मथां ग्लू जो हिकिड़ो पूरो कोट करे वई आहियां। इसको मैंने नीचे से भी ग्लू से चिपकाया है और ऊपर भी मैंने पूरा एक ग्लू का कोट कर दिया है, ताकि अगर इस पर कोई पानी का ड्रॉप गिरे या कुछ हो तो ये जल्दी से ख़राब ना हो, क्योंकि ये पेपर है। ठीक है, ये ट्रे मूं सभिनी खां पहिरियों डेकोरेट कई। ऐं कागज़ जेको आहे कटण लाइ स्केल खणो, उन सां मापियो ट्रे जो साइज़ केतिरो आहे, ओतिरो पीस कागज़ जो कटे पोइ हणो, त जीअं कंहिं बि क़िस्म जी घटि वधाई न थी। उन खां पोइ ही मूं वटि हिकिड़ो मेटल जो टिन जो हिकिड़ो पॉट हुयो, प्लेन हो, बिल्कुलु वाइट जीअं आहे, पर मूं हिन जे मथां हीअ पेंटिंग कई आहे। एक्रिलिक पेंट्स मां हमेशह ॾेखारींदी आहियां, ये हमेशा मैं आपको एक्रिलिक पेंट्स दिखाती हूँ। इनके साथ मैंने इनके ऊपर ये फूल पेंट किए हैं ब्रश की मदद से, और ये जो आप छोटे फूल ब्लू कलर के और ये जो डॉट्स देख रहे हैं ये मैंने कॉटन बड से लगाए हैं। ये आप देख सकते हैं कि ये डॉट्स, ये रेड और ये ब्लू, ये इसके साथ लगाए हैं। येलो भी जो है वो मैंने कॉटन बड के साथ ये सारे बनाए हैं। और उसके बाद परमानेंट मार्कर से मैंने इन फूलों की और पत्तियों की आउटलाइन बनाई है, ताकि थोड़े से वो और नुमायाँ हो जाए। और इनके बीच में जो मैंने येलो कलर का एक सेंटर बनाया है, उसमें भी मैंने थोड़े से ब्लैक डॉट्स बना दिए हैं। तो ये एक्रिलिक पेंट सां पेंट थियल आहे। हे जेको पॉट हुयो इहो वाइट ई हुयो, माने मथां कोई ॿियो कलर न कयो आहे। ऐं हीअ जेके डॉट्स तव्हां ॾिसो था, इहे कॉटन बड सां, जीअं मां हींअर ॾेखारे चुकमि, हिन सां ठाहिया आहिनि। ऐं आसान आहे, रंग में ॿोड़ियो ऐं हणंदा वञो त तव्हांजो कमु आसान थी वेंदो। ऐं उनखां अलावा परमानेंट मार्कर सां मां हिननि गुलनि जी ऐं पननि जी आउटलाइन ठाही आहे। ठीकु आहे, ऐं विच में जेको हिन जो सेंटर ठाहियो आहे येलो कलर सां, उनजे मथां बि ब्लैक कलर जा डॉट्स मां हिन मार्कर सां हया आहिनि। त हाणे हिकिड़ो प्लेन सादो पॉट एॾो सुहिणो ठही पियो। हाणे जॾहिं मां किचन जी उहा कुंड या उहो साइड हिकिड़ो सजाईंदमि, त सभिनी खां पहिरियों त हीअ ट्रे रखबी, उन में रखंदासीं हीअ असां पॉट। पोइ हीअ ॾिसो, हीअ काठ जो हिकिड़ो ब्लॉक हो, काठ जो पीस हो, इनखे मूं पेंट कयो आहे येलो कलर में। ऐं उनखां अलावा ही 2 रील हैं, खाली रील जो धागे की मोटी रील है, तो ये 2 रील मैंने इसके नीचे चिपका दी हैं। ये इसका मैंने स्टैंड बनाया है, ताकि इसको जब मैं रखूं तो ये थोड़ा उठा हुआ लगे। और अब देखें अकीलास किचन, ठीक है, इसके ऊपर मैंने एक चमचा और कांटा बना दिया है, और ये वुडन कटआउट है, हार्ट ये लगाया है। हाँ ही मां किचन डेकोरेशन ठाही आहे, इन लाइ ही अकीला ॾे वेंदो त अकीला जो नालो लिखियो आहे, अकीलास किचन। चमचो कांटो ठाहियो आहे, ही काठ जो हिकिड़ो हार्ट आहे, कटआउट आहे वुडन। ऐं उनखां अलावा हीअ पेपर जी डोरी आहे, कागज़ जी डोरी, पेपर ट्वाइन, या मां तव्हांखे ॾेखारियां थी। ये ॾिसो, ये पेपर की डोरी बाज़ार में मिलती है, या कोई भी इस तरह की डोरी हो आप इस्तेमाल कर सकते हैं। ज़रूरी नहीं कि सेम चीज़ हो, लेकिन इससे मिलती जुलती भी इस्तेमाल हो सकती है। तो इसके दोनों तरफ जो है मैंने 2 दफ़ा पेपर की ये डोरी लगाई और यहाँ पे बो बांध दिया है। हिन जे सभिनी पासे डबल करे बिटी करे मां हई आहे डोरी, ऐं हिनखे ही मां बो ॿधो आहे नंढिड़ो हिन जे कॉर्नर ते। ऐं हाणे असां हिनखे रखंदासीं हिते, साइड पे पॉट रखा है, यहाँ पे हम ये रखेंगे जो हमने तख्ती बनाई है इस तरह से। और इस पॉट में हम डालेंगे प्लांट। मेरे पास मनी प्लांट है जो कि मैंने ये ग्लास में डाला हुआ है, इसको मैं इसके अंदर रख देती हूँ। तव्हां ॾिसो, हिन में असां विधो से मनी प्लांट, या जेको बि तव्हां वटि प्लांट हुजे, रियल प्लांट न हुजे त तव्हां आर्टिफिशियल प्लांट भी हिन में हणी था सघो।
तो जो प्लांट आपके पास अवेलेबल हो वो आप इसमें लगा सकते हैं। अब ये आगे से जो है वो जगह खाली है, तो इसमें मैं ये मेरे 2 पेंटेड पत्थर हैं, ये मैं सिखा चुकी हूँ पहले भी। इन दोनों की वीडियो जो है वो मेरे चैनल पे मौजूद है, तो आप लोग देख सकते हैं। ये मैं इसके अंदर रख देती हूँ इस खाली जगह पे। ये फूल और ये ग्रीन जो है ये इस ग्रीन के साथ मैच हो रहा है, येलो जो है उसके साथ मैच हो रहा है। तो ये इस तरह से एक छोटी सी मेरी किचन की डेकोरेशन तैयार है। तो आप खुद देखें कि ये लकड़ी का पीस है, ये सिंपल पत्थर हैं, ये खाली धागे की रील है, और ये मेरे पास यूज्ड एक ट्रे थी। तो हम किस तरह से जो घर में मौजूद चीज़ें हैं उनको इस्तेमाल करके हम कोई भी डेकोरेशन की चीज़ बना सकते हैं। पेंट्स आप एक दफ़ा ख़रीदें तो बहुत अरसा चलते हैं। पत्थर ये आपको नर्सरी से मिल जाएंगे, आराम से मिलते हैं। पत्थर तव्हांखे कंहिं बि प्लांट्स जी नर्सरी तां मिलंदा, ऐं पेंट जेको आहे हिकु दफ़ो वठो त इलाही था हलनि। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ डेकोरेशन अॼु जी पसंदि आई हूंदी। किचन जे कॉर्नर ते हीअ मूंखे रखणी आहे, जंहिंजे लाइ मां ठाहियां थी अकीला जे घर लाइ। सो जेकॾहिं तव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो वणी हुजे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। अगर आपको ये वीडियो अच्छी लगी हो तो इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी मैं जो कुछ सिखाना चाहूँ, दिखाना चाहूँ, वो आप आसानी से देख सकेंगे। सो हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी जेको आहे कंहिं ॿी सुठी कम जी वीडियो सां, कंहिं सुठे आइडिया सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।